चूंडको में शौकत अली गुंदल की याद में क्रिकेट टूर्नामेंट कराई वही। टूर्नामेंट जे ऑर्गेनाइज अली टाइगर्स टीम कई, जैमें अलोसेनी टाइगर, लकी स्टार, कबीर शाह किंग और हुरमुजाद समेत 16 टीमुनि हिस्सो वरितो। क्रिकेट टूर्नामेंट में मोहम्मद शरीफ निज़ामानी, एहसान अली आरादीन और ॿियनि शिरकत कई। फाइनल मैच में अलोसेनी टाइगर 25 रनसुनि तां कामयाबी माणे इवेंट पंहिंजे नाले करे वरितो, जॾहिं त बहितरीन टीम के रांदीगरनि खे चेयरमैन मोहम्मद हसन महर और मोहम्मद इकबाल गुंदल 60,000 कैश इनाम और टाफियूं ॾिनियूं। अल हुसैनी और हुरमुजाहिद विच में फाइनल थियो ऐं अल हुसैनी उन में जेको आहे विनर करार। रांदि बिल्कुलु हिकिड़ो जज़्बो आहे, हिकिड़ी एंटरटेनमेंट आहे, माण्हू खे वर्जिश भी थी वञे ऐं अहिड़ा इवेंट हुजनि त वधीक बहितर आहे। डिप्टी कमिश्नर खैरपुर के, वज़ीर अला सिंध के ऐं जेके भी आला अख्तियार आहिनि, असांजा जेके गवर्नमेंट जा नुमाइंदा आहिनि, ऐं उन्हनि खे मुंहिंजी अपील आहे त असांखे ॿियो कुझु बि न खपे, असांखे हिकु ग्राउंड प्रोवाइड कयो वञे। अल हुसैनी पंहिंजी महिनत सां ही फाइनल विन कयो आहे। तमामु जेको आहे सो असांजे नौजवाननि में टैलेंट मौजूदु आहे। तमामु असांजा नौजवान जेके आहिनि से क्रिकेट खे जेको आहे सो तमामु हिकिड़ो क्रिकेट जे हिसाब सां करे खेॾनि पिया। शौकत अली जेको मरो फौत थी वियो, उन जी यादि में नौजवाननि खे अॻिते आंदो वञे ऐं उन जे सिलसिले में असां हीअ जेको आहे सो टूर्नामेंट अरेंज कईसीं। कैमरामैन इमरान अली मल्हाह सां गॾु ख़ालिद किणू मल्हाह, सिंध टीवी न्यूज़।